वेलकम बैक नाज़रीन। तफ़सीली ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ सां। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त पाकिस्तान टे मुल्की T20 सीरीज़ जी इफ़्तिताही मैच में बांग्लादेश खे 21 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे। न्यूज़ीलैंड जे शहर क्राइस्ट चर्च में पाकिस्तान पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 5 विकेटनि जे नुक़सान ते 167 रनसूं ठाहे बांग्लादेश खे खटण लाइ 168 रन जो हदफ़ ॾिनो हो। मोहम्मद रिज़वान 78, शान मसूद 31, बाबर आज़म 22 रनसूं ठाहियूं। पाकिस्तान के बॉलर मोहम्मद वसीम जीनियर 3 विकेटूं वठी बांग्लादेश की बैट लाइन खे लोॾे छॾियो। जे बाद मोहम्मद नवाज़ 2, शाहनवाज़ लाणी 1 विकेट वरिती। मोहम्मद रिज़वान के मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान टे मुल्की T20 सीरीज़ की इफ़्तिताही मैच में पाकिस्तान बांग्लादेश के 21 रन सां शिकस्त ॾेई छॾी आहे। ख़बर अवां सां शेयर करे नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु ॿीहर पाकिस्तान टे मुल्की T20 सीरीज़ जी इफ़्तिताही मैच में पाकिस्तान बांग्लादेश खे 21 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे। न्यूज़ीलैंड जे शहर क्राइस्ट चर्च में पाकिस्तान पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 5 विकेटनि जे नुक़सान ते 167 रनसूं ठाहे बांग्लादेश खे खटण लाइ 168 रनसूं जो हदफ़ ॾिनो हो। आगाह कई पिया के मोहम्मद रिज़वान 78, शान मसूद 31, बाबर आज़म 22 रन ठाहियूं। पाकिस्तान के बॉलर मोहम्मद वसीम जीनियर 3 विकेटूं वठी बांग्लादेश की बैट लाइन के लोॾे छॾियो। जे बाद मोहम्मद नवाज़ 2, शाहनवाज़ लाणी 1 विकेट वरिती। मोहम्मद रिज़वान के मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो आहे।